नाज़िन जमाल शाह भरसां गोड़ मिठा खान धारेजो में दी सिटीज़न फाउंडेशन जे शागिर्दनि रोड रस्ता न मिलण ऐं बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतजाज जो मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था अली गुल महर जी हीअ रिपोर्ट। जमाल शाह जो एरियो TCF द सिटीज़न फाउंडेशन साइड मिठा खान धारेजो में ही असांजे इलाइक़े असांजे वाहिद स्कूल आहे। केतिरा ई स्कूल आहिनि, सरकारी स्कूल आहिनि, पर अफ़सोस सां सिंध गवर्नमेंट जे अफ़सोस तो ये स्कूल बंद पिया आहिनि। असांजे इलाइक़े जो वाहिद स्कूल एक्टिव स्कूल है जंहिंमें सवें ॿार तइलीम जी रोशनी हासिल कनि था, पर हिननि जे रस्ते जी अहिड़ी हालत ख़राब आहे जो ही अचनि था त बि दुधड़ में ऐं जेकर वञनि था त बि दुधड़ में, ऐं बारिश पवण जे करे ही रस्तो एतिरो बंदि थी थो वञे जो 8-8 ॾींहं बि हिन रस्ते सां माण्हू हली नथो सघे, जंहिंजे करे हिननि जी तइलीम मुतासिर थिए थी। हिन ई रस्ते सां क़ब्रिस्तान आहे, हिन ई रस्ते सां मस्जिद आहे। असां पंहिंजे MNA सैयद गुलाम मुस्तफ़ा साहब खे, पंहिंजे MPA ऐं सरदार जाम तमाजी उनर साहब, अदीब फरियाल टालपुर साहिबा ऐं सिंध जे जेका बि आला क़यादत आहे, वस वारा आहिनि, असिस्टेंट कमिश्नर काज़ी अहमद आहे, कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आहे, उनखे रिक्वेस्ट था कयूं त 1 किलोमीटर फ़ासिलो कोन्हे को, बराए महिरबानी ही रस्तो पको कराए ॾिनो। असांखे अचण में दुश्वारी पेश थी अचे, बराए महिरबानी असांखे रस्तो ठाराए वञे। असां अची नथा सघूं, जॾहिं मींहुं थो वसे त असां बि अची नथा सघूं, किरियो था पऊं, असांजा कपिड़ा था किन। खां स्कूल सोणी आहे, मस्जिद आहे, मुक़ाम आहे, पर धूड़ आहे एतिरी आहे जो मस्जिद में असां नमाज़ सां पढ़ी सघूं। या जेको बि ॾिसां थो धूड़ एॾी थी अचे, जेका गाॾी थी अचे सो धूड़ मां छा थियो था वञूं मस्जिद में बि। ऐं हीअ स्कूल जेका ॿार आहिनि सॼा वीचारा मिटी में भरिजो। असांजी रिक्वेस्ट आहे त असांजी पको रस्तो ॾिनो वञे। असां हिन रस्ते सां ॻोठ पए, मस्जिद पए, कां पए हिन रस्ते सां, ऐं उनजे करे मींहुं अगरि थिए, मींहुं वसे थो त असांजे ॻोठाणा बि केॾा निकिरी नथा सघनि, ऐं अगरि निमाज़ पढ़णी थी पए त मस्जिद में अची नथा सघूं, ऐं असांजो स्कूल 10 ॾींहं